बरतानवी राणी एलिज़ाबेथ जे लाॾाणे खां पोइ संदसि आख़िरी रस्मुनि जो सिलसिलो जारी आहे। ॿिए पासे सोशल मीडिया वापेदार इहे दिलचस्प ॻाल्हियूं ॿुधाए रहिया आहिनि त जेकॾहिं राणी पाकिस्तान में लाॾाणो करे वञे हा त छा थिए हा। पाकिस्तान में अमन अमान जे हवाले सां उपाउ वठंदे रेड ज़ोन्स खे कंटेनर लॻाए सील कयो वेंदो आहे। वापेदारनि जो चवणु आहे त जेकॾहिं राणी पाकिस्तान में लाॾाणो करे वञे हा त कलम 144 लागू करे रेड ज़ोन सील कयो वञे हा। जेकॾहिं थोरी देरि लाइ इहो सम्झिजे त बरतानवी राणी पाकिस्तान में लाॾाणो करे वई आहे त ख़बरूं कुझु हिन रीति हुजनि हा। मुल्क में अवाम रोडनि ते निकिरी आयो। सॼो मुल्क काल्ह बि राणी जेरी हुई, अॼु बि राणी जेरी आहे जे नारनि सां गूंजी उथियो। राणी जे ॾुख में 2 पेट्रोल पंप्स, 6 दुकाननि ऐं 4 बसुनि खे बाहि। मुल्क में मोबाइल फोन सर्विस मुअत्तिल। शहज़ादो विलियम कब्रिस्तान पहुची वियो। इंतज़ामिया में थरथलो। क़बर फौरी तौर तैयार करण जो हुकुम। शहज़ादे जे वातां जज़्बात में नारो निकिरी वियो त हर क़बर मां राणी निकिरंदी। जनाज़े जो वक़्तु तय न थी सघियो। राणी जी धीअ, पुट ऐं नुंहुं जनाज़े निमाज़ में शरीक न थियण जी धमकी ॾेई छॾी। राणी जे लाॾाणे सां जेको ख़ाल पैदा थियो आहे उहो भरिजी न सघियो। लंडन इंतिज़ामिया जो राणी जी वसियत मूजिबि कमिला चार्ल्स ऐं मेगन मिर्कल खे संदसि मुंहुं ॾेखारण खां इनकार। केट जे पेकनि तरफ़ां गोश्त जूं 5 देगूं ॾियण जो ऐलान। फौरी तौर ते ॿेल सवारी ते पाबंदी लॻाई वई। मांचेस्टर वारे चाचे जे घर झेड़ो थी पियो। आयरलैंड मां आयल बसुनि ते अवाम जी पीह। ट्रांसपोर्टर्स भाड़ा वधाए छॾिया। राणी जी क़बर खोटींदड़ हमराह पैसा वठी अॻु में कंहिं ॿिए जी क़बर ठाही हुई। इलाइक़े में चोॿोल। समूरा इम्तिहान मुलतवी कया विया। ॿारनि खे नंबर ॾेई पास करण जो फ़ैसिलो। अहिड़ी ताज़ियत लाइ सॼी दुनिया मां ईंदड़ शख़्सियतुनि जी आमद खे नज़र में रखंदे लंडन मां टेंट, प्लेटूं ऐं चमचा गॾु करण में मसरूफ़। प्रिंस विलियम तरफ़ां ॾाॾी खे कफ़न ॾियण जो ऐलान। संदसि चवणु आहे त ॾाॾी मूं मां ॾाढी ख़ुशि हुई ऐं कफ़न ॾियणु मूंखे ई ठहे थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk